नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस सबब वधीक हिकु ॼणो फोत थी वियो। 175 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मदثر عباس। जी मदثر, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु सारा कोरोना जा कलूर हैदराबाद में मुसलसल तेज़ी सां जारी आहिनि। तहक़ीक़ात जे मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 175 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त कोरोना सबबि हिकु मरीज़ पंहिंजी ज़िंदगी पिणु हाराए वेठो आहे, जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां फौत में मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 332 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 858 जेके टेस्टियूं कयूं, जिन मां 175 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे, जंहिंखां पोइ हैदराबाद में फाल क़िस्म जो मजमूई तादाद आहे उहो वधी 2124 थी वियो आहे, जिन मां 2071 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे ई घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 51 जेके मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पताल में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे मुस्तबिल केसनि जी शरह आहे उहा 20% रही आहे। जी मुदثر, अवां जी महिरबानी।